अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, फॉरेस्ट खाते पारां मौसम बहार जी आमद के मौके ते सोबो देरो ऐं खंबड़ के मुख्तलिफ़ तालीमी इदारनि में वण लगाया विया। सिंध ऑनलाइन टीवी रानीपुर के रिपोर्टर रहीम सोलंकी की खबर मूजिब वणन पोखण जो इफ्तिताह सोशल फॉरेस्ट्री डिवीजन खैरपुर के डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर होश मोहम्मद शर, फॉरेस्ट ऑफिसर तालिब अली खासकली, गुलाब खान खोखर, तालीमी इदारन के सरबराहन प्रोफेसर अब्दुल रहीम खोड़ो, प्रोफेसर जमीर हुसैन भट्टो मुख्तलिफ़ बूटा पोखे कयो। उन मौके ते उन्हनि चयो त बूटा ऐं वण माहौल के आलूदगी खां पाक रखनि था ऐं वण पोखण सुनत नबवी आहे। इन लाइ वध खां वध वण पोखिया वञनि। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।